अहम ख़बर ॾियूं पिया शिकारपुर खां। शिकारपुर वेझो पुलिस जो ड्रिघपुर वारे इलाक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान पुलिस एहलकार करीम बख्श जाफ़री गाॾीअ तां किरी ज़ख़्मी थी पियो आहे। मोबाइल तां किरी ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रिघपुर वारे इलाक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ संदन ऑपरेशन जारी आहे। पुलिस मूजिब ऑपरेशन दौरान पुलिस एहलकार करीम बख्श जाफ़री गाॾीअ तां किरी ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मोबाइल तां किरी ज़ख़्मी थियल एहलकार खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। शिकारपुर वेझो पुलिस जो ड्रिघपुर वारे इलाक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान पुलिस एहलकार करीम बख्श जाफ़री गाॾीअ तां किरी ज़ख़्मी थी पियो आहे। मोबाइल तां किरी ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ड्रिघपुर वारे इलाक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ संदन ऑपरेशन जारी आहे। पुलिस मूजिब ऑपरेशन दौरान पुलिस एहलकार करीम बख्श जाफ़री गाॾीअ तां किरी ज़ख़्मी थी पियो हो। आगाह कयूं पिया। पुलिस जो चवणु आहे त मोबाइल तां किरी ज़ख़्मी थियल एहलकार खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।